ही खैरपुर मीरज़ जी सरज़मीन आहे जिथे तारीख़ अॼु बि पंहिंजी पूरे जलाल सां बीठल आहे। ही आहे कोट ॾेजी, हिकु अहिड़ो क़िलो जेको न रुगो पत्थरनि ऐं सिरुनि जो मजमूओ आहे पर सिंध जे सूरमनि जी बहादुरी जो दास्तान आहे। हिन अज़ीम क़िले खे सिंध जे टालपुर हुक्मरान मीर सोराब ख़ान टालपुर सन 1785 खां सन 1795 जे विच में तामीर करायो। पर हैरान कंदड़ ॻाल्हि इहा आहे त ही क़िलो उन्हनि टकरियुनि ते ठहियलु आहे जिथे मोहनजो दड़ो खां बि क़दीम तहज़ीब जा आसार मिलिया आहिनि। 110 फुटनि जी ऊचाई ते ठहियल हिन क़िले जूं दीवारूं एतिरियूं त मज़बूत आहिनि जो वक़्त जो को बि तूफ़ान खेनि झुकाए न सघियो। हिन में दाख़िल थियण लाइ 2 वॾा दरवाज़ा आहिनि जिन खे फैल पाए चयो वेंदो हो त जीअं हाथी बि उन्हनि खे टोड़े न सघनि। क़िले जे अंदरि मीरनि जूं कचहरियूं, बारूद खानो ऐं क़ैद खाना अॼु बि मौजूदु आहिनि। इन जे ब्रिज ते ठहियल तोपूं ॼण अॼु बि दुश्मन खे ललकारे रहियूं आहिनि। हितां खां ॾिसिजे त पूरो खैरपुर शहर ऐं खजिन जा बाग हिकु दिलकश नज़ारो पेश कनि था। कोट ॾेजी रुगो हिकु इमारत नाहे पर असांजे विरसे जो फ़ख़्रु आहे। जेकॾहिं तव्हां सिंध जे असल रूह ऐं तारीख़ खे वेझो खां ॾिसणु चाहियो था त कोट ॾेजी जी इन्हनि दीवारुनि जो सफ़र ज़रूरु करियो। वीडियो पसंदि आई हुजे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा।